अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 सेप्टेम्बर सूमर जो ॾींहुं ऐं मां जेको आहे ॾाढी देरि सां व्लॉग शुरू करे रही आहियां। 1:15 थियो, अज़ान बि अची वई आहे ऐं मां कुझु कटिंग कई आहे सुबुह खां। ही पीसिस ट्राइंगल्स डिफरेंट प्रिंट ऐं कलर्स जा कटिया अथमि पंहिंजी नई रिलीज़ जे लाइ। ऐं ही जेके आहिनि ही पटियूं ऐं ट्राइंगल्स हिन बेसिक कलर में, ही ट्राइंगल्स ऐं ही पटियूं। सो कोशिशि कयां पई अञा कुझु थोरा ई पीसिस ॻंढिया आहिनि, हिननि मां कोई डिज़ाइन ज़ाहिर कोन थो थिए त डिज़ाइन तव्हां सां तॾहिं शेयर कंदमि जॾहिं थोरो नज़र अचणु लॻंदो। ऐं देरि छो कई त व्लॉग शुरू करण में उहो तव्हांखे मां पोइ ॿुधाईंदमि। सो हाणे वेंदमि मां किचन में कुझु लंच जी तयारी कयां। हीअ त मुंहिंजो सिलसिलो कम जो हलंदो रहंदो। हिकिड़ो मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ो न खुटण वारो सिलसिलो आहे। अलाह हिमत ॾिए ऐं मोहलत ॾिए, सिहत ॾिए त मां इहो कमु कंदी रहां हमेशह। सो लंच जी तयारी करे वठां, उनखां पोइ तव्हां सां जेको बि अॻियां थींदो वेंदो तव्हां सां शेयर कंदी वेंदमि इंशाअल्लाह। किचन में वियमि त बसि कुझु न कुझु बोर्ड बचियलु पियो आहे फ्रिज में, त उहो ई जेको आहे मंझंदि जो गुज़ारो कंदासीं। उन सां ॿ मानियूं पचाईंदमि फ्रेश, थोरो सलाद वलाद कटे ऐं राति जो पोइ कुझु ॿियो पचाईंदासीं। इन करे मां वापसि किचन छॾे मां हिते अची वई आहियां। सो जेको टब में पाणी पियो मां हिन बाल्टी में लाथो आहे मथां ऐं जेको मेरो तरो हुयो उहो मां सॼो टब धोई करे पाणी क्यारी में विझी छॾियो, छो त मिटी में मिटी हली वई त कोई मसइलो न आहे। ऐं हे पाणी त मूंखे कुझु ॾींहं रखिणो आहे जेसिताईं मतिलबु ख़तमु थिए। ऐं उनखां सवाइ मां हिन पंहिंजे नंढड़े वॉटरिंग कैन में विधो आहे पाणी, त जेके अंदरि मुंहिंजूं बॉटल्स पयूं आहिनि या हिते ॿाहिरि बि जेको बॉटल्स में आहे प्लांट्स आहिनि त उन्हनि खे पाणी ॾियण में मूंखे इहो थींदो सवलो। सो हाणे सभिनी खां पहिरियों त जीअं ही ॾिसो, हिननि में मूंखे पाणी विझण में आसानी थींदी आहे ॾाढी। अंदरि बि जेके बोतलूं पयूं आहिनि उन्हनि में इहो विझंदमि पाणी। अहिड़े क़िस्म जो वॉटरिंग कैन जेको आहे न, ईअं अहिड़नि नंढनि ॿूटनि खे पाणी ॾियण जे लाइ या बॉटल्स में, या हीअ जीअं बोतल आहे इनमें ॾाढो आसानु रहंदो आहे। ऐं हिननि सभिनी में मां इहो बारिश जो पाणी थी विझां, जेके बि बोतलूं आहिनि, त जीअं इन्हनि खे बि उहो पाणी जेको नेचुरल आहे, नेचुरल जेका ताक़त आहे उहा मिली वञे ऐं वापसि अचे। वरी हिननि खे बि मां इन वॉटरिंग कैन सां पाणी ॾेई वठंदमि। पहिरियों अंदरि ॾेई ईंदमि, उनखां पोइ ॿाहिरि। किचन में थांव सॼा मां फैलाए वई आहियां त जीअं थोरा ड्राई थियनि। ऐं पखो बि हलायो हुयमि, वीडियो ठाहिण लाइ पखो बंदि कयो आहे। हिते बॉक्सिस ऐं ढक सॼा, खीर जेको आहे फ्रेश वारो बि ऐं जेके बचियलु पुराणो बि सभु हाणे काढ़िया आहिनि थोरी देरि पहिरियों। त इन्हनि जे लाइ मां पखो हिते हलाए छॾियो आहे त जीअं इहे ठरंदा रहनि। मां अञा मथे 3:30 थिया आहिनि तक़रीबन, त मूंखे हितां रिली खणणी हुई, तव्हांखे ॾेखारियां थी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे हालति ॾिसिजो हिन कमरे जी। असां हिनखे हीअं चैरिटी रूम करे छॾियो आहे सफ़ा। हेॾा कपिड़ा आहिनि चैरिटी जा, हे त उहे आहिनि जेके मां वठी आई हुअमि बाज़ार मां बि ख़रीद कया हुअमि। सो ऐं हिन में बि उहे ई आहिनि शॉपिंग जेका मुंहिंजी हुई, हे तव्हांखे यादि हूंदी, सभु चमकीला शमकीला कपिड़ा, ठीकु आहे न। ऐं सो बहरहाल हीअ रिली खणणा आहिनि जेका हाणे मां कल्ह कंप्लीट कई, छो त हाणे मां हिन जे पटे जी वीडियो थी ठाहियां त जीअं वीडियो में मां ॾेखारे सघां त हीअ जेको आहे फाइनली कीअं लॻंदो। सो हिते हे सॼो सामान फैलियल आहे ऐं इनशाला हफ़्ते खनि में सभु शयूं, चइनी छोकिरियुनि जो सामान हफ़्ते खनि में हितां हलियो वेंदो। त हाणे हुन ॿिए कमरे में बि तव्हांखे ॾेखारियां, प्लस हे बि, हे कबट मुंहिंजो सॼो इन्हनि सां भरियलु आहे, शयुनि सां, कपिड़ा। ऐं हिन में बि तव्हांखे ॾेखारियां, हे ॾिसो, हिन में बि हे थांव, पिंडियूं, छबियूं, जोड़ा हेॾा। त बसि वेंदी आहियां जमा कंदी। हिते बि ॾिसो, हे तव्हांखे थांव, बास्केट सभु नज़र ईंदा, हेठि बि थांव। सो इहे इनशाला थोरनि ॾींहंनि में इहे हलिया वेंदा हितां। ऐं हुन ॿिए कमरे में बि ॾिसो त ॿार मुंहिंजा सही रड़ियूं कंदा। जेतिरो बि असां वटि वॾो स्टोर हुजे न त उहो घटि आहे। हे सॼो कमिरो ख़ाली आहे हिकिड़े पासे, हिन पासे हे हिननि चइनि छोकिरियुनि जो सामान भरियलु आहे। हिन में जे माना थांव ॿिनि छोकिरियुनि जा आहिनि, हे चइनि जा बि न आहिनि। थांव ॿिनि खे ॾियणा आहिनि ऐं कपिड़ा चइनी खे ॾियणा आहिनि। सो इहो सभु सामान हिते पियो आहे। ऐं हाणे जेको आहे अॼु त बिज़ी आहियां, सुभाणे इनशाला मां अचे पैकिंग शुरू कंदमि हिननि सभिनी जी, त जीअं चवंदी वञा त माण्हू जेके आहिनि खणंदा वञनि। ऐं हे आहे मुंहिंजो प्यारो घरु, जेके ॾिसी ॾिसी मां ख़ुशि थींदी आहियां। अलाह जा जेॾा शुक्र अदा कजनि,
नंढिड़ो घरु आहे, पर अल्हम्दुलिल्लाह अलाह जा एॾा करम आहिनि जंहिंजी हद न आहे। मां चवंदी आहियां झूपड़ी बि पंहिंजी हुजे न, तॾहिं बि इंसानु शुक्रगुज़ार हुजे। हीअ रिली जिते हल्की थोड़ी घणी बारिश पई त हीअ घिमजी वई। हिनखे मां कल्ह ई हिते सुकणो विझी छॾियो। कंहिं लिखियो, यास्मीन लिखियो, कंहिं लिखियो त एॾी सुहिणी रिली तव्हां जेको आहे अहिड़े कम में यूज़ कई आहे, वेरी बैड। सो न, इहो को ख़राबु कमु न हो। असल में छा आहे जो हीअ रेशमी कपिड़नि जी आहे न, मूंखे हिनखे धोइणु ॾाढो आसानु लॻंदो आहे। सो हिन में जेके बि वॻा पियल आहिनि उहे सभु माना जेके टुकरियूं पियल आहिनि उहे सभु मुंहिंजा जोड़ा हुया। ऐं को ज़मानो हो जॾहिं मां बि रेशमी कपिड़ा पाईंदी हुअमि, त हाणे त मूंखे वहशत थी थिए। रेशमी कपिड़े जो नालो ई ॿुधी मूंखे कुझु थियणु लॻंदो आहे। सो हीअ कुझु तमामु पुराणनि वक़्तनि जी आहे, पर ज़ाहिर आहे सुठो कपिड़ो आहे। पोयां बि बैक ते हीअ जेको वॻो लॻियलु आहे न, हीअ हिकिड़ो मुंहिंजो सूट हुयो, हीअ वारो लाइननि वारो, हीअ मुंहिंजी शादीअ जो वॻो हो, यानी घोटे तन जे तरफ़ां। उन वॻे जी मां हिनखे पोयों अस्तर ॾिनो, यूज़ थियल आहिनि ज़ाहिर आहे। ऐं हे मथां कपिड़ा सभु नवां हुया, हिन में कटिंग्स बचियल सिलाई मां। ऐं ब्लैक सिर्फ़ु मां वरितो स्पेशली, छो त मां कारा कपिड़ा न पाईंदी आहियां घणो करे। ऐं पोयों वारो मां हिनखे पंहिंजे वॻे मां हयो। सो बसि हीअ हल्की फुल्की आहे, लाइट, जल्दी धोपे थी, जल्दी सुकी थी वञे। तंहिंजे करे मां हिनखे ईअं कॾहिं कॾहिं या मानी खाइण में हेठि बि विछाईंदा आहियूं असां, त कमु अची वेंदियूं आहिनि। सो इट्स नॉट बैड। सो मां अची वियमि हेठि, ही खणी आयमि, छो त मां ॻंढे पटो ठाहे जॾहिं ॾेखारींदमि त फाइनली मां इहो बि ॾेखारींदमि त लॻण खां पोइ इहो कीअं लॻंदो। तंहिंजे करे हीअ मूंखे रिली खणणी ज़रूरी हुई। त हिते हाणे मुंहिंजी सॼी तयारी लॻी पई आहे, त हाणे मां हिते वेही इन रिलीअ जे पटे जी अलॻि सां हिकिड़ी वीडियो ठाहींदमि। शाम जा 6 थिया आहिनि, मां अची वई आहियां किचन में। राति जो मां इहे चिकन फ्राई कंदमि चांवरनि सां गॾु। ऐं मां फ्राइंग पैन में विधो आहे इहे तिका मसाला, ऑयल ऐं अदरक थूम, ऐं इन सां गॾु मां विझंदमि ॾही। ऐं मां कॾहिं कॾहिं अलाए छा क्रिएट कंदी आहियां, पोइ मूंखां पाण खां बि विसरी वेंदो आहे त मां छा ठाहियो। सोचियमि त अॼु मां जेको ठाहियां थी उहो मां रिकॉर्ड थी करे छॾियां। ॾही हमेशह जॾहिं मां पासे मां थोरी कढंदी आहियां न, उनखां पोइ मां हिनखे हीअं मिक्स करे छॾींदी आहियां, न त हे चीज़ जहिड़ी ॾही सख़्तु हिकिड़े पासे रहिजी वेंदी आहे ख़ुश्क, ऐं उनजो पाणी साइड ते अची वेंदो आहे। सो हिनखे हाणे मां मिक्स कंदमि ऐं पोइ हिन में चिकन खे मैरिनेट कंदमि। इंशाअल्लाह सांझी निमाज़ खां पोइ अची मां हिनखे पचाईंदमि, छो चिकन त उअं ई जल्दी पची वेंदो आहे। सो कॾहिं कॾहिं मूंखे सम्झ में न ईंदो आहे छा पचायां, पोइ मूंखां ईअं ई कुझु न कुझु उतो सुतो करे क्रिएट थी वेंदो आहे, पर टेस्ट अची वेंदो आहे। ज़ाहिर हाणे तिका मसाला हिन में ॾही आहे, अदरक थूम आहे, त लाज़मी चिकन में कुझु त सुठो टेस्ट ईंदो। सो इहा थींदी असांजी रात जी मानी। सॼो मिक्स थी वियो आहे चिकन। हाणे जेको बि आहे जीअं आहे बसि मां हिन में उहो विझी थी छॾियां। ठाहिणो असांखे उहो ई असां 2 माण्हुनि जे लाइ आहे। सो हिनखे चङी तरह उथलाए पुथलाए हिन में छॾींदमि, ऐं पोइ इन ई ॾहीअ जे पाणीअ में ऐं चिकन जे पंहिंजे पाणीअ में इहो जेको आहे आराम सां ॻरी वेंदो। ॿियो को मसालो विझण जी ज़रूरत न हूंदी आहे, वधि में वधि लूणु ॾिसिबो आख़िर में, उहो बि पूरो ई हूंदो आहे। हिन में जेको बि विधियलु हूंदो आहे हिन जे लाइ काफ़ी हूंदो आहे। सो इहा आहे रात जी मानी जी तयारी। इन खां पोइ छा कंदमि काई ख़बर न आहे। ख़बर न आहे छा जो मूड थींदो त मां तव्हां सां उहो बि शेयर कंदमि। सो कॾहिं कॾहिं अहिड़ियूं पटांग रेसिपीज़ जेके हूंदियूं आहिनि ॾाढियूं टेस्टी हूंदियूं आहिनि। सो हीअ थी वियो, हाणे हिनखे हिते छॾींदमि ढकु ॾेई, ॾही वापसि वेंदी फ्रिज में। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त मां कुझु खाई वठंदमि, छो त मूंखे बुख लॻी आहे। शायदि निमको, शायदि बिस्किट, कुझु अहिड़ी शइ काई बि। ढकु ॾियूं। ही हाणे असांजो हिते ई पियो हूंदो। सो हीअ आहे थोरो निमको, थोरा चिप्स, ऐं हीअ आहिनि थोरा बिस्किट। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, हीअ उहे ई बिस्किट आहिनि जेके अलाए कॾहिं इलाही ॾींहं पहिरियों असां $1 शॉप ते वियासीं, त मां उतां इहो पैकेट वरितो। त मुंहिंजे मिठे खाइण जी स्पीड इहा अथव, यानी फ्रूट खां अलावा अगरि मां कुझु खंडु वारो को मिठो खाईंदी आहियां त उहो ईअं खाईंदी आहियां। सो बि मां ऐं सुराणे हिनखे एॾनि ॾींहंनि में इन ते अची पहुचायो आहे क्वांटिटी ते। सो तंहिंजे करे घटि घटि वठंदा आहियूं, पर एहतियात सां खाईंदा आहियूं। इन करे न त कंजूसीअ में, अलाह न करे कंजूसी मां न कंदी आहियां बिल्कुलु बि, पर जीअं त मूंखे अलाउ न आहिनि खाइणु मिठा, तंहिंजे करे। बाक़ी हाणे हीअ त चोगो आहे बिल्कुलु हिकिड़ो।
सो खाई पी हाँ झल करे अची वियमि चिकन मैरिनेशन जे लाइ रखियो आहे ऐं अॼु जेका वीडियो ठाही मां रिलीअ जे बॉर्डर जी उहा मां इनशाला सुभाणे एडिटिंग खां पोइ शेयर कंदमि ऐं इन रिलीअ जी मां अॼु वीडियो शेयर कई हुई त मूंखे रिस्पॉन्स ॾिजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻी ऐं मूंखे ख़ुशी थी थिए त इन्हनि वीडियोज़ खे ॾिसी कंहिं न कंहिंखे मोटिवेशन मिले थी ऐं इंस्टाग्राम ते बि कुझु माण्हुनि मूंसां पिक्चर्स शेयर कयूं आहिनि जेके उन्हनि रिलियूं ठाहियूं आहिनि मूंखां ॾिसी ॾिसी उन्हनि खे बि शौक़ु थियो आहे सो मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिन शइ जी त मां त ख़ैरु पंहिंजे घर लाइ थी कयां ऐं कयां थी त उनजी वीडियोज़ बि ठाहे थी छॾियां त भली पंहिंजो बि भलो थिए पर ऐं बाक़ी उन मां कुझु सिखे थो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए मूंखे त हर हाल में कमु करिणो आहे पर जॾहिं ॿियो को इंस्पायर थो थिए त मां ॾाढो शुक्र अदा थी कयां अलाह जो ऐं सुभाणे जो ॾींहुं जेको आहे कुझु मूंखे ॿाहिरि बि हिकिड़ो कमु आहे इम्पॉर्टेंट मूंखे पंहिंजे नए फ़ोन जे सिलसिले में ऐं उनखां सवाइ सुभाणे मां कंदमि सॼो ॾींहुं इन चैरिटी वारे सामान जी पैकिंग ऐं मूंखे सॼो ॾींहुं लॻी वेंदो छो त इन्हनि जा फ़ोटोज़ कढणा आहिनि वीडियोज़ बि ठाहिणियूं आहिनि ऐं अलॻि अलॻि सभु शयूं चइनि हिसनि में पैक बि करणियूं आहिनि त ॾाढो टाइम लॻंदो हिन में सो इनशाला अलाह मददगार हमेशह कंदी आहियां थी वेंदो आहे हाणे बि थी वेंदो बसि इहे ई ॻाल्हियूं आहिनि ऐं उनखां सवाइ ॿाहिरि जेको आहे मुंहिंजे ॿूटनि ते ॾाढी बहार आयल आहे ॾाढो मज़ो थो अचे उन्हनि खे ॾिसी ॾिसी दिलि ख़ुशि थी थिए पई अल्हम्दुलिल्लाह अलाह जा करम आहिनि ऐं बसि हाणे हिन महिल ॻाल्हाइण जे लाइ मूं वटि कुझु वधीक न आहे ऐं अलाह चाहियो अलाह घुरियो त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं इनशाला सो अॼु मां हिते ई मोकिलाईंदमि तव्हां खां ख़ुशि हुजो आबाद हुजो सलामत हुजो ऐं वण पोखियो वॉक कयो ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त सिंधीअ में कमेंट कयो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार इलाही सारियूं दुआऊं मोकिलायां थी तव्हां खां ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं अलाह वाही